अस्सलाम वालेकुम। अॼु मां पंहिंजे प्लांट्स जे बारे में कुझु अपडेट तव्हां सां शेयर कयां थी। ऐं ही प्लांट्स जेके मां पोखींदी रहां थी ऐं उन्हनि जी केयर भी कयां थी, जितनी भी मुझे मालूमात है उन हिसाब से ये मैं प्लांट्स की अपने कुछ अपडेट्स आपके साथ शेयर कर रही हूँ। सबसे पहले तो ये एक मेरा बहुत ही मुरझाया हुआ प्लांट था, क्योंकि ये साए में रखा हुआ था और बिल्कुल भी जो है ख़त्म हो रहा था। तो मैंने जो है इसको थोड़ी सी फ्रेश मिट्टी डाली और इसको मैंने धूप में रख दिया। पानी में इसको रेगुलर देती हूँ। इसमें बहुत सारे नए पत्ते, बहुत सारी नई ब्रांचेस निकल आई हैं। तो ही छांव में पहलो रेक जे मथा रेक तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजो हिन पासे प्लांट्स जो हिकिड़ो रेक रखियलु आहे। तो उनजे मथां पियो त ही बिल्कुल भी हिनखे जेको उस न पई मिले या हवा रोशनी घटि पई मिले अंदरें पासे, मूं हिनखे ॿाहिरि रखियो आहे। त ही हाणे माशाल्लाह वधी पियो। ऐं ही मुंहिंजो प्लांट ही बि रेक जे हेठां रखियलु हो। इनखे मूं कढी हिते थोरो उस में, हिते उस ऐं छांव थोड़ी देरि ईंदी रहंदी आहे, इन में रखियो आहे। त हिन मां मूं ॿिया प्लांट्स बि ठाहिया आहिनि ऐं वरी माशाल्लाह ही वधी वियो आहे। वरी हिन मां ॿिया प्लांट्स ठहंदा। ही मनी प्लांट जी हिकिड़ी नंढड़ी कूंडी मूं हिते रखी हुई, जेका तव्हां ॾिसो त हाणे हुन जूं वलियूं एॾियूं वधी वियूं आहिनि। 3 वलियूं कंटिन्यू हिन में वधनि थियूं, जेके मां हिकिड़े पासे ॿधी छॾियूं आहिनि। 3 बेलें इसमें से ये बढ़ रही हैं, जो एक तरफ मैंने लगा दी हैं। ये मेरा जेड प्लांट, ये जब यहाँ लगाया था मैंने तो इसमें एक ही शाख थी। आप मेरी पुरानी वीडियोस में देख सकते हैं। लेकिन अब देखें माशाल्लाह आप कि हर तरफ इसकी शाखें जो हैं वो बढ़ रही हैं। बहुत तेज़ी से ये ग्रो कर रहा है। और ये इसकी बेलें तो इस कदर बढ़ गई हैं बेबी सनरोज़ कि ये मैंने इनको ऊपर कर लिया है। 2 जो हैं वो मैंने इसकी बेलें फोल्ड कर ली हैं, क्योंकि ये बिल्कुल नीचे फिर हर चीज़ को कवर कर रहा है। उसके साथ साथ ये भी मैंने एक, जैसे स्पाइडर प्लांट की मैंने आपको एक ब्रांच दिखाई अभी, ही स्पाइडर प्लांट आहे, हिन जा ही बचा आहिनि। ही नंढा नंढा त हिकिड़ो मूं हितां कटे ऐं मूं हिते मथे हयो हिन नंढड़ी कूंडीअ में। माशाल्लाह ॾिसो हाणे केॾो वधी वियो आहे ऐं कुझु ॾींहंनि में हिन जा पंहिंजा बच्चा निकिरणु शुरू थी वेंदा। उनखां अलावा ही कूंडियूं बि स्पाइडर प्लांट मां ॿियनि कूंडियुनि मां ठाहियो आहे, हिन जो तरीक़ो मां शेयर करे चुकी आहियां। ऐं ही माशाल्लाह प्लांट मुंहिंजो ही हिन मां ॿी शाख थी निकिरे, पहिरीं शाख वॾी थी वई आहे। ऐं हिते मूं कुझु सेटिंग चेंज कई आहे, छो कि प्लांट्स वॾा थी विया, डेकोरेशन नज़र न पई अचे। तो मैंने इसको कुछ चेंज किया है। ये मशरूम्स मैं आपके साथ शेयर कर चुकी हूँ। यहाँ पे आप देखिए पीवीसी पाइप का बचा हुआ टुकड़ा था, उसके ऊपर टाइल का एक पीस रखा है, उसके ऊपर मैंने ये गमला रखा है। और इस पाइप को हथौड़ी से मैंने ज़मीन के अंदर धंसा दिया था। हिन अच्छे पाइप के टुकड़े के मां हथौड़ी सां जेको आहे ज़मीन जे अंदर चङी तरह सां खोड़े, पोइ हुन जे मथां नंढड़ी टाइल जो टुकड़ो रखी ऐं हिन मथां प्लांट रखियो आहे। त हीउ ॾाढो सुठो पियो लॻे ऐं थोरी जाइ में जेको आहे हीउ पूरो अची वियो आहे। उनखां अलावा हीअ मुंहिंजूं पेंटेड मटकियूं, इहे बि जेके पोयां लिकी वियूं हुयूं, त इन्हनि खे बि खणी मां अॻियां करे रखियो आहे। ऐं हीउ प्लांट ॾिसो माशाल्लाह मुंहिंजो केॾो वॾो थी वियो आहे। ऐं हीउ ॿियो इन मां ई ठाहियो आहे। हिन ई प्लांट मां मूं 2-3 प्लांट्स जेके आहिनि ठाया है। इसी में से मैंने 2-3 प्लांट्स ये बनाए हैं। इसको भी मैंने एक पाइप का पीस ज़मीन में लगाकर उसके ऊपर रख दिया है। और ये मेरा क्रोटन पहले से यहाँ था, माशाल्लाह काफ़ी बढ़ रहा है। और ये मेरा आउल, फेवरेट आउल मुझे बहुत अच्छे लगते हैं। उसको भी मैंने आगे दरख्त में जो है हैंग कर दिया है, क्योंकि पीछे ये बिल्कुल ही छुप रहा था। प्लांट्स बड़े हो रहे हैं पौधे, तो उनके पत्तों में डेकोरेशन जो है वो छुप रही है। तो जीअं जीअं मुंहिंजा बूटा वॾा पिया थियनि, उन्हनि जी डेकोरेशन जेका आहे उन्हनि जे पोयां लिके पई। ऐं मनी प्लांट ॾिसो माशाल्लाह एॾी तेज़ी सां थो वधे, जो हिनखे संभालणु मुंहिंजे लाइ मुश्किल थी वियो आहे, छो त इहो हिकिड़े हंधि न आहे, हीउ हिन पासे बि आहे। हीउ प्लांट मुंहिंजो ॾाकण में हूंदो हो, जिते रोशनी त हुई, हवा घटि हुई, तंहिंजे करे सुके पियो। उतां खणी मूं हिते रखियो आहे, त माशाल्लाह हाणे 900 ई वधे पियो। ऐं हीउ प्लांट नंढड़ी कूंडीअ में पहिरियों मूं शेल्फ ते रखियो हो, छो त हीउ वॾो थियो, त हाणे मां हिन जो हीउ कूंडी जेका आहे चेंज करे छॾी आहे। ऐं हिकिड़ी मनी प्लांट जी ब्रांच मूं हिते हई, उहा हाणे इलाही वॾी थी वई आहे। हीउ मनी प्लांट बि ॾाकण में रखियल हो, त उते वधे ई न पियो, हवा घटि हुई, तंहिंजे करे मूं हिनखे बि हिते शिफ्ट कयो आहे। ऐं हीउ हिकिड़ो प्लांट स्पाइडर प्लांट, इहो बि मां पंहिंजे ॿिए प्लांट मां ॿी कूंडीअ मां ठाहियो आहे। त ईअं जेके मुंहिंजूं कूंडियूं माशाल्लाह वधंदियूं थियूं रहनि। हिन पासे हिन मनी प्लांट की हिकड़ी ब्रांच मां कटे चुकी आहियां। अब ये देखिए, कल ही मैंने इसकी एक शाख काट ली है। इतना बड़ा जंगल हो गया था इसमें। दूसरी शाख मैंने रहने दी है, जो कि यहाँ ऊपर तक जा रही है।
ये स्पाइडर प्लांट अभी अभी मैंने यहाँ रखा है, उस बड़े गमले के साथ लगा हुआ था। अब ये खुद ग्रो करना शुरू हो गया है तो मैंने इसको अलग कर दिया और यहाँ शेल्फ पे लगा दिया। उसके अलावा इसकी मैंने शाख यहाँ से काट दी क्योंकि ये पूरा ये भी इधर ऊपर तक जंगल बन रहा था, ठीकु आहे। त ही एॾी वधी वई जो बिल्कुलु ये हर शइ कवर थी वई ऐं हिकिड़ी ख़ूबसूरती जे बजाए हिकिड़ो झंग पियो लॻे ॼण, त इनखे बि जेको आहे मूं कटे छॾियो आहे। उन खां अलावा हिन पासे ही आहे मुंहिंजो बोगनवेलिया। ये 4 छोटे से गमले में लाई थी, फिर आप लोगों के सामने मैंने एक वीडियो बनाई और मैंने इनको ज़रा बड़े गमलों में शिफ्ट कर दिया। तब इनमें कोई पत्ते भी छोटे थे, फूल तो थे ही नहीं। तो मैंने नर्सरी वाले से ये कह के लिए थे कि मुझे डिफरेंट कलर्स में चाहिए ये, ताकि इनके फूल जो अलग अलग रंगों के हों। तो अभी उस वक्त तो मुझे पता नहीं था कैसे निकलेंगे, अब ज़्यादातर ये निकल रहे हैं, ठीक है। उसके अलावा एक ये निकल रहे हैं लाइट पिंक। इसमें देखें, ये तो मुझे इतना अच्छा लगा, ये मुझे एडो वणियो आहे। पिंक ऐं वाइट ॿिन्ही क़िस्मनि जा गुल था निकिरनि, यानी हिन जा पन भी शेडेड आहिनि ऐं हिन जा गुल भी शेडेड आहिनि। अहिड़ी तरह सां हीउ जेको आहे हीउ बि तव्हां ॾिसो, हिन जा पन भी सॼा शेडेड आहिनि। जॾहिं मां वठी आई हुयमि त बिल्कुलु हिकिड़ो टाइनी हिकिड़ो नंढिड़ो जेको प्लांट हुयो, ज़रड़ियूं हिन जा पन हुया। ऐं हिते जेको हीउ मुंहिंजी मिटी पई आहे हेठि, अञा हिन कॉर्नर खे मूंखे सजाइणो आहे। हिन कॉर्नर जे लाइ मां कूंडियूं बि वठी आई आहियां। इलाही ॾींहं पहिरियों खां ई मुंहिंजे मां वटि ख़ाली कूंडियूं पयूं आहिनि ऐं हिन बोरी में मिटी आहे जेका मां हिन कॉर्नर खे कुझु डेकोरेट कंदमि इंशाल्लाह जल्दी। उन खां पोइ एलोवेरा वधी विया, मुंहिंजो हीउ अम्ब्रेला प्लांट वधी वियो आहे। ऐं हीउ प्लांट मां तव्हांखे ॾेखारे चुकी आहियां त माशाल्लाह सुकल काठी जहिड़ो हुयो, केॾो वधी वियो आहे। हीउ प्लांट मूं तक़रीबन 1 साल पहिरियों हिते मां सिर्फ़ हिकिड़ी शाख हिन में आई। 1 साल पहले मैंने एक छोटी सी कटिंग काट के मैंने कटिंग लगाई थी इसमें। अब आप इसकी सूरत हाल देख सकते हैं। तव्हां ॾिसो हीउ केॾो सुहिणो पियो लॻे। हीउ मुंहिंजो तमामु पसंदीदा बूटा आहिनि। उन खां पोइ ही बेबी सनरोज़ थोड़ी देरि पहिरियों मां तव्हांखे ॾेखारे चुकी आहियां, उन जूं बि मां 2-3 कटिंग्स खणी हिन में लॻायूं त हीउ हाणे एतिरो ख़ूबसूरत थी वियो आहे। ऐं हेठि अचो, हीउ मुंहिंजी डेकोरेशन त पुराणी आहे, मशरूम्स मां ठाहिया हुआ त उहे तव्हां सां शेयर कयल आहे वीडियो। हीउ मूं रिसेंट ठाहियो आहे बर्ड बाथ। भले पखी पिया ईंदा हिन मां पाणी पीअंदा, को मसइलो न आहे। ऐं उन खां अलावा हीउ 3 कूंडियूं मां हीउ पेंट करे, पहिरियों हेठि तमामु वॾी आहे, पोइ विची थोरी नंढी आहे, मथां वरी सफ़ा नंढी आहे, ऐं पोइ हीउ हिकिड़ो नंढिड़ो ठिकर जी प्लेट जेके मां हिननि जे हेठां रखां थी, हिन ते मां हिकिड़ो आर्टिफिशियल जेको आहे पखी विहारियो आहे। पाणी आहे हिन में ऐं हिन में तव्हां ॾिसंदव कुझु पथर बि रखिया अथमि त जीअं थोरो ख़ूबसूरत लॻे। त मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे हीअ अॼु जी मुंहिंजी वीडियो कीअं वणी। हिननि ॿूटनि में मां जेकॾहिं मिटी थोरी ख़ाली थी वेंदी आहे त मां कुझु फ्रेश मिटी विझंदी आहियां ऐं उन खां अलावा पाणी रेगुलर ॾियां थी। ऐं कॾहिं कॾहिं जीअं मींहं बरसातियूं थियूं त पोइ 2-2 ॾींहं पाणी न ॾिनो। बरसातों में ज़ाहिरी बात है वैसे ही पानी इनके ऊपर आ जाता है, तो मैं बहुत बहुत दिनों तक मैंने इनको पानी नहीं दिया। यहाँ पर ये मेरा प्लांट बहुत ग्रो कर रहा है माशाल्लाह। और अभी तो वैसे ही जो खिज़ां का मौसम है तो कुछ पत्ते जो पीले होने लगे हैं, कुछ ज़ाहिरी बात है वो गिर जाएंगे, झड़ जाएंगे, ये तो दस्तूर है, होता ही है। तो उम्मीद है आपको आज की वीडियो अच्छी लगी होगी। अगर अच्छी लगी हो तो ज़रूर इसको शेयर करें, कमेंट करें, लाइक करें। और ये जो कोना मैंने अभी दिखाया था जहाँ पे मिट्टी और झाड़ू वगैरह रखा है, इसको भी जब मैं डेकोरेट करूँगी मैं इसको आपके साथ ज़रूर शेयर करूँगी इंशाल्लाह। तो उम्मीद है तव्हांखे अॼु जी वीडियो वणी हूंदी। ऐं इहो मूं कोन ॾेखारियो, हीउ मुंहिंजो वॾो जेको आहे ॾाढा वॾा पाम जा पत्ता आहिनि, ॾाढा वॾा। जॾहिं बि को पत्तो खुलंदो आहे त मां हुनजी कटिंग करे उनखे राउंड करे छॾींदी आहियां, छो त पोइ हिते ही ॾाढी जाइ विलारिनि था, बीहण जी गुंजाइश बि न आहे। ऐं हीउ प्लांट हिते पहिरियों खां लॻल आहे, इन करे मां हिननि खे इग्नोर न कयो, मां हिननि जो बि ख़्यालु रखियो आहे। हीअ आहे असांजो ॾाढो जो वण त न आहे, हिकिड़ो ईअं ॿूटो आहे ऐं हिन में ॾिसो त माशाल्लाह ही, पर हिननि जो जेको रंग आहे दाणनि जो बिल्कुलु हल्को गुलाबी ऐं हल्को मिठो। अञा ही जेके आहिनि वण में एतिरी हिन में जान न आहे जो ही हिननि खे पूरी खुराक ॾेई सघे। सो अल्हम्दुलिल्लाह, दिलि ख़ुशि करण जे लाइ बि मुंहिंजे लाइ इहो काफ़ी आहे। सो ज़रूरु मूंखे मोटिजो, ॿुधाइजो तव्हांखे मुंहिंजी वीडियो कीअं लॻी, हीअ डेकोरेशन कीअं लॻी, तव्हांखे हिन मां कुझु सिखण लाइ मिलियो। सो पंहिंजे घर खे ज़रूरु सजायो, नंढियूं नंढियूं ख़ूबसूरत शयूं जेके रखी सघजनि घर खां, घर में ॿाहिरि जेके सर्दी गर्मी सही सघनि, उन्हनि सां तव्हां पंहिंजे घर खे सजाए सघो था। सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे जेको बि कमु कयो मुहबत सां कयो, प्यार सां कयो।
पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाहिद।